छापा एसटीपी जिले लाड़काणे जे 7 ते छापा एसटीपी जिले लाड़काणे जे 7 ते छापा। बाड्रे सिंध तरक्की पसंद पार्टी जिले लाड़काणे जे अगवान अला वराय उमरानी जे घर ते शिकारपुर पुलिस जी बिला जवाब चढ़ाई खिलाफ एसटीपी बाड्रे पारा कामरेड कादिर बिरोही असगर नुनारी इकबाल कांदड़ो मुनवर नुनारी गुलाम अली पवराय बेन जी अगवानी में बाड्रा प्रेस क्लब अगे एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई वई। उन मौके ते मीडिया अॾु दाईंदे अगवाननि चयो त शिकारपुर पुलिस बिला जवाब एसटीपी अगवान अला वराय उमरानी जे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पायमाल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त सिंध जे शऊर ऐं सान्या खे रियासती दहशतगर्दी सबबि डेॼारे ऐं धमकाए ख़ामोश या कुंडाए तो नथो करे सघिजे। सिंध जे हक़नि ऐं सिंधी आवाम जी ख़ुशहाली लाइ असां पाण पतोड़ींदा रहंदासीं। असांखे जेल ऐं थाणा पंहिंजे मक़सद ऐं मंशूर तां हटाए नथा सघनि। उन्हनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त शिकारपुर पुलिस जी अहिड़ी गैर क़ानूनी अमल ख़िलाफ़ कार्रवाई करे सिंधी क़ौम जे अॻवाननि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वाहिद सिंधी सिंध सोशल न्यूज़ बाड्रे।